जी नाज़रीन, ज़िले उमरकोट में बरंदड़ बदमनी जे बाहि सबब केतिरियूं ई ज़िंदगियूं दाव ते लॻी वियूं आहिनि। उन खां सवाइ ताज़ो ॿिनि वापारी क़त्ल वारे मुलविस कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन अमल ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जी गुलाम नबी शाह खां निकितल पियादल मार्च ढोरो नारो शहर में दाख़िल थी चुकी आहे। अचो त हितां जे रहवासियुनि ऐं जेके पियादल मार्च में आया आहिनि उन्हनि खां वीचार था वंडियूं त उन्हनि सां कहिड़ा मसइला आहिनि ऐं उहे मार्च किथे कढी वेंदा ऐं केसि ताईं धरणो वणंदा। ॾिसो त असां गुलाम नबी शाह खां जेका लॉन्ग मार्च कढी आहे, अॼु उतां खां असांजो 10 बजे निकिता आहियूं। असांजो भारत जेको आहे हितां खां ढोरो नारे खां सूफ़ी खां राजा रस्ती ते उते असांजो राति जो क़याम हूंदो, नाइट उते हूंदी। उते सुबुह जो उनखां निकिरंदासीं असां 10 बजे धारे 10:30 11 बजे असां DC ऑफिस उमरकोट जे अॻियां धरणो हणी असां इहो मुतालबो कंदासीं त असुल जवाबदार जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे मंज़र आम ते वठी आंदो वञे। असां ज़िले उमरकोट जे पूरे आवाम जो इहो मुतालबो आहे त उहे असां ॾिसूं केरु आहिनि उन्हनि जे पोयां कंहिंजी पुठ आहे या बेपुठ आहिनि। ऐं इहे असांजो मुतालबो इहो ई आहे। असां खणी निकिता आहियूं त ॾाढ ज़ुल्म बर्बरियत हीअ असां ग़रीब पोरत मज़दूरनि जे ख़िलाफ़ ई बंदि थियणु खपे। हाणे असां में बर्दाश्त जो मादो ख़तमु थी चुको आहे। असां ग़रीबनि खे उमरकोट वासियुनि खे अपील करियूं था, जेको हीउ पैदल मार्च असांजो जी निकितो आहे असां उते धरणो हणंदासीं त असां पूरे उमरकोट जे अवाम खे अपील ऐं दरख़्वास्त करियूं था सुभाणे असां वटि उन धरणे में शरीक थी पंहिंजो यकजहती ऐं ॿधी जो असां उते कैंप लॻाईंदासीं। उन सिंध बचाव कमेटी जे हवाले सां असां सां जसकम बशीर खान कुरैशी जा पार्टी जा दोस्त गॾु आहिनि, ज़िले जा अॻुवान ऐं आरीसर ग्रुप पार्टी जा बि माण्हू गॾु आहिनि। असां ख़ासि करे हिंदू माण्हुनि खे हिते टारगेट कयो पियो वञे। ताज़ो उमरकोट में 2 सिंधी हिंदू वापारी हीरालाल ऐं अशोक कुमार खे क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि जी असां सफ़ाश नमूने सां जांच कराए ऐं हुन में जेके बि कातिल मुलविस आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। हुन जे पोयां जेके बि सियासी हथकंडा आहिनि उन्हनि खे निर्वार कयो वञे। ऐं हिते ख़ासि करे उमरकोट ज़िले जे अंदरि हिते ई नाल इंतज़ामिया, हितां जो SSP अब्दुल क़यूम पिताफ़ी ऐं हितां जा हुकुमरान MPA MNA उहे बि हिननि में शामिल आहिनि त सिंधी माण्हू हिकिड़ी कुवत में तब्दील थियनि पिया। हिननि खे पंहिंजा गिलम ऐं गालीचा ख़ाली नज़र अचनि पिया। सिंधी क़ौम हाणे ॿिए तरफ़ वञे रही आहे। उनजे करे हितां जा ही हुकुमरान पंहिंजी बादशाहत मञणु चाहिनि था। असीं चऊं था जेको हिंदू माण्हुनि खे क़त्ल कयो वियो आहे, हुनखे टारगेट कयो वियो आहे, उन्हनि जी गैर जानबदाराना जांच कराई वञे। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इहो हिकु सिंधी हिंदू सिंध में लड़ण जी साज़िश थी रही आहे। इन रवैये ख़िलाफ़ ऐं पुलिस जे रवैये ख़िलाफ़ असां सख़्तु लफ़्ज़नि खां मज़म्मत कयूं था ऐं DIG शनाउल्ला अब्बासी खे अपील कयूं था त शफ़ाफ़ चूंड करे असल कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॾोहारियुनि जी धुर पढ़ियल आहे। इन लाइ असां सिंधी क़ौम खे चवंदासीं त तव्हां सुजाग थियो ऐं अगरि जे तव्हां हिननि वॾेरनि खे हिननि चूंडियल नुमाइंदनि खे वाइखो न कयो त ही सुभाणे तव्हांखे विकिरो कंदा। तव्हां ॾिसो कॾहिं वज़ीरिस्तानी अचनि पिया, उहे उमरकोट जो कारूंजा ताईं पुॼी विया आहिनि। ही चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। ऐं कॾहिं तव्हां ॾिसो उमरकोट में घनश्याम वाणियो अगवा थो थिए, कॾहिं गुलाम नबी शाह मां माली अगवा थो थिए, कॾहिं सामारो मां मुल्क वाणियो अगवा थो थिए, पर उन्हनि जूं भंगूं केरु थो वठे ऐं उन्हनि खे वाइखो करण जो वक़्तु अची वियो आहे त असां उन्हनि खे वाइखो कयूं। उन्हनि जूं भंगूं केरु थो वठे? हा, अगरि इंतिज़ामिया चवे थी त असांखे का ख़बर न आहे भंगूं केरु थो वठे, पोइ असां उन्हनि खे चऊं था त तव्हां उहे भंगूं जेके वठनि था उहे वॾेरा छो नथा गिरफ़्तार कयो? ऐं जेके उन्हनि खे अगवा कनि था उहे दहशतगर्द या उहे धाड़ेल छो नथा अगवा कयो? हा, अगरचे उहे धाड़ेल अगवा कंदड़ अव्हांखे ख़बर की न आहे? अमीं बि उते वियो था त धाड़ेल बि उन वॾेरे जो उतां अॻिते वेहे थो ऐं उहे वॾेरा कंहिंखां बि गुझा न आहिनि। ऐं जेकर उमरकोट जा जेके 2 नौजवान बेगुनाह जिन खे क़त्ल कयो आहे, जिन जा उहे बचड़ा नीड़ा थियण में दाहूं कनि था ऐं उन्हनि पंहिंजे माइटनि खां पुछनि था त असांजा वालदेन किथे आहिनि ऐं उन्हनि खे उन्हनि जो माहौल सोगवार थी वञे थो। पर उन्हनि चूंडियल इंतिज़ामिया या उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे मथे में का जूं बि कान थी ॾिंगे त अगरचे हू बि कंहिंजा औलाद हुआ ऐं हू बि कंहिंजा माइट हुआ। इन लाइ त ख़ासि तौर ते कुझु माण्हू चवनि था पुलिस शक में ॿधा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जूं तस्वीरूं सैयद हिते जेको आहे सैयद जेको ख़ासि तौर ते उमरकोट जो पंहिंजो पाण खे बादशाह सॾाए थो, उन जे तस्वीरुनि सां गॾु आहिनि जेके राति जे पेट में तस्वीरूं लाथियूं पियूं आहिनि।
इन मां साबित थिए थो त इहे जेके वॾेरा या जेके चूंडियल नुमाइंदा या जेके पीपल्स पार्टी जा वज़ीर आहिनि इहे धाड़ियल पालींदड़ ऐं हिकु धाड़ियल गिरोह जो हिकु ग्रुप आहिनि। जी नाज़रीन, तव्हां हितां पियादल मार्च में शरीक हितां जे अॻुवाणनि जा वीचार ॿुधा। उन्हनि मुतालबो कयो आहे त हीउ जेको मार्च वेंदो उहो अॼु राजा रस्ती राति उते रहंदो। सुबुह जो DC ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। उहो धरणो एसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं ॿिनि वापारियुनि जा कातिल गिरफ़्तार करे बेनकाब नथा कया वञनि। राजा कबीर, KTN न्यूज़, ढोरो नारो।